लीडर टीवी जे प्रोग्राम इंटरव्यू में आया जो मेज़बान डॉक्टर अयूब शेख ऐं मूंसां गॾु आहे सिंध यूनिवर्सिटी जामशोरे जो PRO जनाब नादिर मुगेरी साहब। नादिर मुगेरी साहब हींअर त डॉक्टर नादिर मुगेरी थी वियो आहे ऐं सिंध यूनिवर्सिटी ऐं कराची यूनिवर्सिटी में हिकिड़ी आदत पियल आहे त जेके बि वाइस चांसलरनि जा वेझा हूंदा आहिनि या हुकूमतुनि जे वेझा हूंदा आहिनि, पोइ चाहे मरहूम रहमान मलिक छो न हुजे, उन्हनि खे PhD मिली वेंदियूं आहिनि। हाणे नादिर मुगेरी साहब जेको आहे उनखे बि PhD मिली आहे। पाण नादिर सां थोरियूं ज़माने जूं ॻाल्हियूं, पर अवल हुन खां पाण खां पुछूं था त हीअ PRO हलंदे हलंदे PhD कीअं थी वियो। नादिर सलाम अलैकुम। वालेकुम सलाम। वॾी महिरबानी असांखे टाइम ॾियण जी। ऐं पंहिंजा तालुकात पुराणा आहिनि, तव्हांखे बि यादि हूंदो, मूंखे बि यादि हूंदो। पोइ उन्हनि पुराणनि तालुकातनि में असां कॾहिं डॉक्टर नादिर मुगेरी न ॿुधो। हाणे अवां डॉक्टर नादिर मुगेरी आहियो PhD स्कॉलर हुजण जे नाते। जी, अवां PhD छा में कई? सही अल्हम्दुलिल्लाह PhD मां इंग्लिश लिंग्विस्टिक्स में कई आहे सिंध यूनिवर्सिटी मां। लिंग्विस्ट में? जी जी बिल्कुलु लिंग्विस्टिक्स में कई आहे। अवां जा प्रोफेसर या सुपरवाइज़र केरु रहिया? सर इहो प्रोफेसर डॉक्टर फरीदा यास्मीन पहवर। अच्छा, जी उहा छा जी प्रोफेसर आहे? उहा इंग्लिश जी प्रोफेसर आहे ऐं ससेक्स यूनिवर्सिटी UK में हुनजी PhD आहे। ठीकु आहे। त उन लैंग्वेज सां तव्हांजो लाॻापो आहे छा उन सां, मोहतरमा फरीदा पवंर ऐं तव्हांजी लिंग्विस्ट सां? जी बिल्कुलु, मुंहिंजो जेको एरिया जंहिंमें मां कमु करणु चाहियां पियो, हा, उहो लिंग्विस्टिक पियो आहे सोशल लिंग्विस्टिक। हा हा। त उन सां करणु त मैडम जी बि उन में PhD थियल हुई, त अच्छा, रिलेवेंस हुई काफ़ी। ऐं अल्हम्दुलिल्लाह उन टाइम ते मूंखे PhD कराई ऐं जेको असाइनमेंट जेको कमकार हूंदो हो इंशाल्लाह मां टाइम ते कयो। यानी यूनिवर्सिटी खे पंहिंजो पूरो टाइम ॾियणु ऐं उन खां पोइ मां फुली फोकस्ड हुउसि त मूंखे हीअ PhD करणी आहे ऐं कहिड़े बि सूरत में, छाकाणि तालीमी इदारे में आहियूं, जेकॾहिं यूनिवर्सिटी में असां आहियूं ऐं उते जेकॾहिं PhD हुजो त वधीक बहितरु हूंदो यूनिवर्सिटी लाइ बि। ऐं यूनिवर्सिटी जे रैंकिंग वग़ैरह में बि जो काफ़ी किरदारु हूंदो आहे त तव्हां वटि केतिरा PhD आहिनि। ऐं फ्यूचर में इंशाल्लाह ताला मां सुपरविजन बि कंदुसि जेके स्टूडेंट्स आहिनि, ऐं टीचिंग तरफ़ बि कोशिशि आहे ऐं अलाह बहितर कंदो इन हिसाब सां। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो त मोहतरमा डॉक्टर फरीदा पवंर जे सुपरविजन में 5 साल पढ़ी तव्हां सोशल लिंग्विस्ट में PhD करे डॉक्टर थियो। जी, उन सां तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थियो? सर फ़ाइदो इहो थियो त मुंहिंजा जेके स्किल्स आहिनि, लैंग्वेज स्किल्स, लिंग्विस्टिक स्किल्स, उहे तमामु घणा बहितर थिया। कम्युनिकेशन स्किल्स में मूंखे फ़ाइदो थियो। इन सां गॾोगॾु मुंहिंजो शौक़ु हुयो पढ़ण में बि। ऐं ॿियो इहो त ॾिसो न, यूनिवर्सिटी में जेको ऑफिसर साइड आहे न, उहो हमेशह हिकिड़ो पीड़ियल जीअं तबिको हूंदो आहे न मुआशरे जो, ईअं रहियो आहे। पर उन में जेका शऊर हुजे, वरी एजुकेशन बहितरु हुजे, त उन खां पोइ उहो माण्हू उते सर्वाइव करे सघे थो, रही बि सघे थो। ऐं ॿिया जेके माण्हू ईंदा आहिनि वधि खां वधि असां ॾे ईंदा आहिनि। जीअं वाइस चांसलर साहब सां मिलण माण्हू अचनि था, त अॻ में असां ॾे ईंदा आहिनि ख़ासि तौरु। त उन्हनि सां मिलणु या सुठे नमूने ॻाल्हाइणु, उनखे थोरो लैंग्वेज स्किल्स सां करणु, इहो तमामु बहितरु हिकिड़ो हूंदो आहे। त उनजे लाइ मूं चयो त तालीम बहितरु हुजणु खपे। इन खां अॻु में मुंहिंजो 3 मास्टर्स में आहिनि, MPhil में थियल हुई, पर मूं सोचियो त PhD करणु तमामु ज़रूरी आहे ऐं वधि खां वधि फ़ाइदो थियो आहे। इहो जेको डॉक्टर जो टैग आहे न, इन जे पुठियां हालांकि तमामु घणी महिनत आहे, पर इहो तमामु सुठो लॻंदो आहे जेको तव्हां यूनिवर्सिटी में आहे प्रॉपरली। ऐं अहिड़े तरीक़े सां तव्हां MPhil ऐं PhD ॿारनि जी जेका हेल्प कयो था स्टूडेंट्स जी, उहा तमामु वॾी ॻाल्हि आहे। हींअर तव्हांखे मां ॿुधायां त असांजो जेको इंस्टीट्यूट ऑफ इंग्लिश लैंग्वेज एंड लिटरेचर आहे, उते सभ खां वधीक अटेंडेंस जेका आहे, माना सम्झो त एनरोलमेंट उते आहे। यानी उते 3 असांजा शोबा कमु कनि पिया। उनमें लिंग्विस्टिक्स बि आहे, उनमें ॿियो आहे इंग्लिश लैंग्वेज टीचिंग ELT, ॿियो लिटरेचर में PhD MPhil वग़ैरह करायूं था, बैचलर में। हाणे उन 3 डिपार्टमेंट जा जेकॾहिं स्टूडेंट्स अचनि था त उन्हनि खे असां गाइड कयूं था। के घणा ॿार अहिड़ा हूंदा आहिनि क्लास में, तव्हांखे ख़बर आहे त मतिलबु थोरो दोस्तीअ में असां वधीक ईंदा आहिनि, या टीचर्स खां घणो सुवाल पुछी वरी बि नथा सम्झी सघनि, त उहे ॿार त उन्हनि खे असां गाइड बि कंदा आहियूं। रिसर्च आर्टिकल कीअं लिखिजे, उनजे बारे में बि PhD कीअं कजे, ऐं थीसिस लिखण जा जेके प्रिंसिपल्स आहिनि इचिस असां तय थियल असांजे पाकिस्तान में, उहो घणनि खे असां गाइड कंदा आहियूं। ॿियो मेथाडोलॉजीस ते घणो कमु कराईंदा आहियूं फ्री ऑफ कास्ट। त मुंहिंजे ख़्याल में इहा हिकिड़ी कंट्रीब्यूशन आहे जेका यूनिवर्सिटी में रही करे PhD करण खां पोइ असां स्टूडेंट्स खे कयूं था, स्कॉलर्स खे। अवां PRO घणे वक़्त खां आहियो? सर 2012 में मां सिंध यूनिवर्सिटी में जुलाई 2012 में जी थी विया। इन खां अॻु में लाहौर में मां ब्यूरो चीफ हुयुसि सिंध TV न्यूज़ जो। अच्छा। त पोइ मूं मास्टर्स कई उर्दू यूनिवर्सिटी मां, फेडरल उर्दू यूनिवर्सिटी मां मास कम्युनिकेशन में। त सून आफ्टर मां जेको फाइनल कई त उन खां पोइ मुंहिंजो हुते इंटरव्यू थियो,
फॉर लाहौर, पोइ मूंखे लाहौर मोकिलियो वियो ऐं 5 साल उते हुयुसि। पोइ मां सिंध टीवी छॾे वरी आवाज़ जॉइन कयो, छाकाणि त उहे ई दोस्त आवाज़ टीवी में आया जिन मूंखे सिंध यूनिवर्सिटी में सिंध टीवी तरफ़ां मोकिलियो लाहौर। अल्ताफ़ मेमण वारा इहे दोस्त हाणे त अमेरिका में आहिनि। कैनेडा त उन्हनि जे चवण ते पोइ वरी मां हेॾे अल्ताफ़ वियुसि। कैनेडा में। जी कैनेडा शायदि। हा। पोइ उन खां पोइ जीअं आवाज़ में वियुसि त उते मतिलबु एस्टेब्लिश न करे सघिया ऑफिस वग़ैरह इहो। पोइ वापसि हुननि घुरायो कराची। जीअं मां कराची आयुमि त पोइ मूं चयो त सिंधी खां बहितर कंहिं उर्दू अख़बार में कमु कजे। तक़रीबन 1 साल खनि मां इहो ख़्यालु छो आहे? कमु कयो। इहो इन जे लाइ त उर्दू मीडिया वरी उन वक़्तु बहितर हुई। हाणे त ओवरऑल ख़बर अथव त सोशल मीडिया जे करे काफ़ी मुतासिर आहे, डिजिटल मीडिया जो दौरु आहे, हीअं त इलेक्ट्रॉनिक जो दौरु न आहे। तॾहिं मां चयो त उर्दू में वञा ऐं कुझु स्किल्स बहितर कयां। तंहिंजे करे उर्दू में वियुसि ऐं उते मूं काफ़ी अर्सो कमु कयो। 1 साल तक़रीबन मूं कमु कयो। छा में? उम्मत में। अच्छा, उन खां मशहूरु पोइ अख़बार उम्मत में। जी 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 बिल्कुलु। उन खां पोइ मेरिट ते मूंखे नौकिरी मिली सिंध यूनिवर्सिटी में। तव्हांजो PhD तव्हां सिंध यूनिवर्सिटी जे PRO में 14 सालनि खां आहियो, घणा VC उकारिया अथव हेसि ताईं? मुंहिंजे ख़्याल में साईं तक़रीबन 8-9 वाइस चांसलर सभु कमु कयो आहे खणो नाला? तॾहिं खां वठी। नज़ीर मुग़ल, हा। डॉक्टर नज़ीर मुग़ल तमामु प्रोफेशनल VC हो मूंसां न कमु कयो। मां त उन खां पुछुमि थो। जी हा ठीकु है। डॉक्टर परवीन शाह, हा डॉक्टर इमदाद इस्माइली, हा। इहे ॿई फौत थी चुका आहिनि। मैडम परवीन करबला में, नज़ीर साहब बि थी वियो न? नज़ीर साहब थी विया, टई बल्कि। टई इस्माइल थी साहब विया। जी जी इस्माइल साहब मूं कमु कयो। उन खां पोइ सिद्दीक़ कलोड़ो साहब साल खनि लाइ उन सां मूं कमु कयो ऐं उन खां पोइ वरी बुरफ़त साहब आयो ऐं अहिड़े तरीक़े सां आबदा ताहिरानी हुई 2016 में, जेका UK गुज़ारे में वई। गुज़ारे वई वीचारी। उन सां मूं कमु कयो। उन खां पोइ केरु आयो? सिद्दीक़ कलोड़ो साहब। पोइ सिद्दीक़ कलोड़ो साहब आयो 4 साल। नादर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधो, सुठे में सुठो यूनिवर्सिटी हुजे, इदारो फस्ट क्लास हुजे, रोड सुठा हुजनि, दर दरियूं फस्ट क्लास ऐं सभु बिल्डिंगूं बि आलीशान, शीशा पियूं भञनि, आलीशान बिल्डिंगूं हुजनि नयूं सफ़ा, ॼण त असां जिनेवा ऐं स्विट्ज़रलैंड में था जी। घुमूं, ॼण त जेकॾहिं हुजनि, ऐं निसाब साॻियो हुजे जेको अॼुकल्ह तव्हां पढ़ायो था, सिंध तरक़ी कंदी? साईं ॾिसो, सभ खां अॻु मां निसाब वारे सवाल जो जवाबु ॾींदुसि। निसाब जेको असां पढ़ायूं था न, मां तव्हांखे दावा सां चवां थो त उहो निसाब HEC तरफ़ां मंज़ूरु थियल आहे। वरी साॻी ॾिसो, ॻाल्हि, मां त इहो चयो ई कोन्हे त को तव्हां कयो आहे। न न न असां मां चयो आहे जेको तव्हांखे मिले थो मथां उन सां सिंध तरक़ी कंदी। न, उहो कुझु बहितर आहे, पर उनखे जेकॾहिं सही तरीक़े सां, जीअं असां अॼुकल्ह थिए पियो असां वटि यूनिवर्सिटी में, तमामु बहितरीनु तरीक़े सां उस्ताद पढ़ाइनि था। तव्हां हैरान थी वेंदो त सॼे पाकिस्तान में कंहिं बि यूनिवर्सिटी खां वधीक प्रोफेसर्स जेके PhD ॾिनूं असां वटि आहिनि घणा सिंध PhD यूनिवर्सिटी आहिनि? में। ईअं सम्झो त 650 जेके फैकल्टी मेंबर्स आहिनि, 350-400 जे लॻभॻि PhD आहिनि। ठीकु आहे, 350-400 उन में घणा कहिड़े सब्जेक्ट जा आहिनि? हाणे तव्हांजी ख़बर पवंदी। तक़रीबन 35 सब्जेक्ट असां वटि आहिनि जिन में PhD आहिनि। ठीकु आहे। जी। घणा कंहिंजा आहिनि? घणा जीअं इहा इंग्लिश त आहे, मूंखे बि ख़बर आहे। इंग्लिश में 30 जे लॻभॻि। बाबा घणा IB आहे उन में वधीक। घणा कंहिं में? केमिस्ट्री में हर जाइ ते आहिनि। घणा कंहिं में न? हा, हाणे इहो त गणप न कई, पर मां इहो गारंटी सां चवां थो त PRO ॾिसो 35 में, सर मां तव्हांखे ॿुधायां थो न, 35 डिपार्टमेंटनि में असां PhD ऑफर कयूं था, माना उन्हनि में फैकल्टी पूरी असांजी। मां तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधाए थो छॾियां जी जी त 50% जेतिरे लॻभॻि जेके PhD आहिनि उहे या त इस्लामिक स्टडी में आहिनि, इस्लामिक स्टडी मुंहिंजो ख़्यालु न आहे एतिरा साईं मुंहिंजो अर्ज़ु ॿुधो, जी। या पाकिस्तान स्टडीज़ में आहिनि। पाकिस्तान स्टडी में ॿ आहिनि कुल, त साईं एतिरो कीअं थियो? मुंहिंजो अर्ज़ु त ॿुधो जी न, जी 50% पाक स्टडी, इस्लामिक स्टडी, इस्लामियात, रिलीजियस स्टडी, इन्हनि सभिनी खे मिलाए 50%। सवाल ई पैदा आहे साईं। मां पुछो, मां तव्हांखे ॿुधायां थो, ॾिसो हिन वक़्तु सभु जेका सभिनी खां वधीक चवंदो त असांजा IT जा जेके डिपार्टमेंट्स आहिनि न, उते तव्हांखे तक़रीबन हर टीचर PhD माना मिलंदो। घणा? 4 डिपार्टमेंटनि में ॿुधाए थो, जेके बि टीचर माना आहिनि 4 न, न? ॿुधो उन्हनि चइनी में, जीअं IT आहे, टेलीकम्युनिकेशन आहे, इन खां अलावा इलेक्ट्रॉनिक आहे, सॉफ्टवेयर आहे, त इन खां ऐं सभु यंग माशाल्लाह प्रोफेसर तव्हांखे मिलंदा, जेके UK मां USA मां मुख़्तलिफ़ मुल्कनि भला मां। हू मसइलो छा थियो जेको पुराणे दौर में कंप्यूटर साइंस ऐं मैथमेटिक्स गॾिजी विया? उहे अञा ताईं गॾु आहिनि। छो? ॾिसो, कंप्यूटर मैथमेटिक्स जो गहरो तालुक़ु आहे पाण में। न,
पर जे अलॻि अलॻि हुजनि त न हिकिड़ो इंस्टीट्यूट में हुनखे ज़म कयो वियो न, हिकिड़ो मुंहिंजो इंस्टीट्यूट उहो जे ग़लति कयो वियो त अलॻि थी वञे त को मसइलो कोन हूंदो। तॾहिं थी तव्हांजे सघे ख़्याल थो। में ग़लति न हो? न पर हिन में इहो आहे त ॾिसो कंप्यूटर में मेजॉरिटी जेके शुरू में सब्जेक्ट आहिनि न, फर्स्ट ईयर इंटर में या फर्स्ट ईयर में सेकेंड ईयर में तक़रीबन कंप्यूटर रिलेटेड सब्जेक्ट आहिनि, त उते उहे टीचर मुयसरु आहिनि ऐं उतां ई ॿिए हंधि मोकिलींदा आहियूं। इहो त सही आहे, मुंहिंजे ख़्याल में इहो हले पियो। तव्हांखे कॾहिं सिंध गवर्नमेंट जे एजुकेशन डिपार्टमेंट लिखियो आहे त असांखे कहिड़ा कहिड़ा टीचर खुटल आहिनि ऐं कहिड़ो सब्जेक्ट वधीक पढ़ायो, या इहो रवाजु मतिलबु न आहे? यूनिवर्सिटी में या कॉलेजनि में? यूनिवर्सिटी में इहो रवाजु न आहे? न, इहो अहिड़ो सच कोन्हे। रवाजु न आहे। एजुकेशन वारा चवनि या छा, असांजो पंहिंजो ई उन ते नज़र आहे त जेकॾहिं किथे कमी पेशी आहे। छो त ॿाहिरि ज़रात में बि हूंदो आहे न, फ़सुलु जेको खुटंदो आहे न, पोइ वरी मुख़्तलिफ़ एरियाज़ मुक़ररु थींदा आहिनि त हिन साल ही फ़सुलु पोखिजो, असांजो मार्केट खुटी वियो आहे। न, इन मार्केट जे हिसाब सां ॾिसो न, असांजा जेके हिन न डिपार्टमेंट हैरान मार्केट थींदो। यानी मां मार्केट ज़रात जो चयो, पर मां ही थो चवां त मिसाल सिंध गवर्नमेंट जो तालीमी इदारो आहे न, उहो जॾहिं बि इंटरव्यू करे थो न, जी या IBA खां कराए थो, टेस्टूं थी वियूं, पोइ उन में जेके घटि में घटि शागिर्द असां वटि जेके खुटनि था न, उन में हिकिड़ो इंग्लिश, ॿियो साइंस जा सब्जेक्ट। इन जो मतिलबु आहे त तव्हां वटि या खैरपुर में या ज़ेबिस्ट में या अलिफ में या फेडरल उर्दू में या कराची में, उन में इन साइंस ऐं इंग्लिश जे सब्जेक्टनि ते असांजी खोट वारी नज़र आहे। असां उनखे प्रॉपर वधाइण जी कोशिशि ई नथा कयूं। मां सही थो सम्झां इहा ॻाल्हि? न सही हो। इन जे लाइ त ॾिसो, इंग्लिश जी जेतिरे ॻाल्हि आहे न, इंग्लिश जी ज़रूरत खे महसूसु कंदे सिंध यूनिवर्सिटी हिकिड़ो नओं सब्जेक्ट शुरू कयो इन टीचिंग वारनि लाइ, ख़ासि तौरु जी ELT आहे, इंग्लिश लैंग्वेज टीचर। ठीकु आहे। टीचिंग ठीकु आहे। ऐं इन खां अलावा लिंग्विस्टिक ऑलरेडी आहे, लिटरेचर बि ऑलरेडी आहे। हाणे ॾिसो, हिकिड़े डिपार्टमेंट जी जाइ ते टे डिपार्टमेंट आहिनि। इन जो मक़सदु छा आहे? मक़सदु सिर्फ़ु इहो आहे त कॉलेजनि में, स्कूलनि में जेके उस्ताद अचनि था न, ख़ासि तौरु जिन जो शौक़ु आहे टीचिंग पेशे सां, जेके वापसि थियणु चाहिनि था, ELT फोकस ई उन्हनि खे करे थो। तव्हांजे ख़्याल में लिटरेचर जा फैकल्टीज़ आहिनि सिंध यूनिवर्सिटी में? जीअं तव्हां सोशल लिंग्विस्ट आहियो, ईअं PhD लिटरेचर जा बि आहिनि? जी जी बिल्कुलु। इंग्लिश, सिंधी लिटरेचर ऐं ॿिया टिया सभु? सिंधी लिटरेचर अलॻि आहे। सिंधी डिपार्टमेंट में सिंधी लिटरेचर जा अलॻि फैकल्टी मेंबर आहिनि जेके PhD आहिनि। हाणे असां मुंहिंजो वटि सुवालु इंग्लिश त में- ॿियो आहे न, जी सुवालु हीअ आहे त पोइ सिंध में लिखंदड़नि जेके लिटरेचर में लेखक आहिनि इंग्लिश ऐं सिंधी जा, उन्हनि जी क्वालिटी वधी आहे या ओतिरी आहे या घटी आहे? न, क्वालिटी बहितर आहे। इहे टीचर पाण ई फोकस कनि था, पंहिंजी ज़िम्मेवारी महसूसु कनि था। अल्हम्दुलिल्लाह हिन वक़्तु सिंधी डिपार्टमेंट में बि काफ़ी PhDs आहिनि असां वटि। न PhD ॾिसो, त मूंखे मुतासिर ई नथा पर कनि रहमान उन मलिक खां पोइ। न उहो ठीकु आहे, हा। पर उन खां पोइ तव्हांजो कमु ॾिसो, पढ़ो न। ख़बर अथव, असां वटि असां इन मैकेनिज़म ते कमु कयूं पिया त जेको PhD जो कमु थिए थो न, उहो आम माण्हू ते कीअं पहुचे। हा, इन जे लाइ असां कोशिशि कयूं पिया। उहा छा कई अथव? हिकिड़ो इहो आहे त इहे मौजूदा वाइस चांसलर साहिब जी कोशिशि आहे, हिकिड़ो ब्यूरो ऑफ ट्रांसलेशन ठाहियूं। उहो त आहे न अवल आहे, पर फंक्शनल न हो, उनखे ॿीहर न सां हो रिवाइज़ कयूं functional, था सुठे ठीकु आहे। नमूने सां। ठीकु आहे। उहो करण खां पोइ मुख़्तलिफ़ जेके शाइर आहिनि, साईं जेको साईं सां मुंहिंजो डिस्कस थियो वाइस चांसलर साहिब सां, त हू ॿुधाइनि पिया मूंखे त मुख़्तलिफ़ जेके असांजा शाइर आहिनि, अदीब आहिनि, या सिंध में कंहिं न कंहिं हवाले सां उन्हनि कंट्रीब्यूट कयो आहे। जीअं ॻाल्हि थी पंहिंजो कल्चर डिपार्टमेंट, तर्जुमो थिए, हा, उन्हनि में त कयो ऐं जिन जो नाहे थियल, हा ठीकु त शाल थी त काफ़ी कमु थियल आहे। न त बि थियणु अहिड़े तरीक़े सां हा, फारसी में असां करे सघूं था, छाकाणि त असां वटि इंस्टीट्यूट ऑफ लैंग्वेज हिकिड़ो मौजूदु आहे, जंहिंमें सिर्फ़ु अरबी ऐं फारसी जा टीचर आहिनि। उनखे असां अरबी में तर्जुमो करायूं। इहो हिकिड़ो वॾो विजन आहे, उन ते तेज़ीअ सां कमु कयूं पिया। अवल कंहिंखे बि इहो ख़्यालु न आयो फतेह मरी खां? इन खां अॻु में इहो कोन्ह थियो। अच्छा, ॿियो इहो आहे त ॾिसो साईं, असांजा जेके उस्ताद आहिनि न, ख़ासि तौरु जेको रिसर्च खे मेंटेन करण जे लाइ जा लिखूं था, या जेका रैंकिंग यूनिवर्सिटी जी ठहे थी, ज़ाहिर उन ते डिपेंड आहे। त उहो असांजो हूंदो आहे जनरल में। रिसर्च जनरल ॾिसो हर माण्हू जे पहुच में न आहे, तंहिंजे करे असां इहो बि सोचियो आहे त हिकिड़ो अहिड़ो मैगज़ीन या रिसालो टाइप करिजे सिंधीअ में, जेको उन्हनि खे सिंधी में तर्जुमो करे ऐं आम माण्हू ताईं पहुचाइजे। घटि में घटि हर लाइब्रेरी में मौजूदु हुजे। न उहो त हाणे ज़मानो भली न हुजे त ऑनलाइन ऑनलाइन असां करे उनखे ॾेई सघूं था। ऑनलाइन किताबी सूरत में, पर ऑनलाइन हूंदो, ऑनलाइन, त जीअं माण्हू सम्झनि ऐं जेको पढ़णु चाहिनि। इहा ॻाल्हि ठीकु
त इन ते बि कमु कयूं पिया इनशाला। त मां हिकिड़ी ॻाल्हि वरी थो पुछां जेका मूंखे पहिरियों पुछणु खपे हा। जी तव्हां PRO माना मीडिया रिलेटेड PRO आहियो। जी तव्हांखे हिन यूनिवर्सिटी जे हवाले सां ॿी का बि पब्लिक रिलेशनिंग न आहे करणी हूंदी? न करणी आहे, बिल्कुलु, छो न आहे। पब्लिक रिलेशन जो मतिलबु छा आहे? पब्लिक रिलेशन्स माना मां फ़तेह मरी हुजां न, तालुकात मां जी हा जी 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 मां आहे। फ़तेह मरी हुजां जी त मां PRO खे चवां त स्विट्ज़रलैंड जे कौंसल जनरल खे ख़त लिख त तव्हांजा जॾहिं बि तालीम जा माहिर पाकिस्तान में अचनि त सिंध यूनिवर्सिटी ज़रूरु विज़िट कर। सर, इन जे लाइ मां तव्हां रेफरेंस ॾींदुसि डॉक्टर नज़ीर मुग़ल। उन जे दौर में हर लेटर, इवन प्राइम मिनिस्टर खे लेटर लिखंदो त मां लिखंदो हुउसि। तॾहिं दो आई वॉज नॉट PhD, उन टाइम मुंहिंजी PhD थियल त न हुई, ज़ाहिर आहे। पर अंग्रेज़ी बि बहितर हुई तॾहिं में। ऐं साईं पाण इहा ॻाल्हि कई हर जाइ ते। इवन डॉक्टर सिद्दीक़ कलोड़ो साहिबु आहे न, उनखां तव्हां पर न मां तव्हां ते त न न न ॻाल्हाए न मां न, पर इहो कमु उन वक़्तु मिलंदो हो। बाद में ॾिसो न VC वरी चेंज थियनि था। नज़ीर मुग़ल कराईंदो मरो। हा 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 बिल्कुलु। उनजो इवन फ़ाइदो छा उनजो थियो? तकरीर में मां ठाहींदो हुउसि। न उनजो फ़ाइदो छा थियो? फ़ाइदो मूंखे या यूनिवर्सिटी लाइ पुछो था? यूनिवर्सिटी तव्हांजी फ़ाइदो त छॾ। ॾिसो उन में काफ़ी असांजा MOUs थिया हा उन वक़्त में हा अमेरिकन सां, काफ़ी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि सां। छाकाणि त इहे इंट्रस्टेड हूंदा आहिनि। काउंसिल जनरल हुजे या एम्बेसडर हुजे, तव्हां हुनखे कंदव न, यूनिवर्सिटी में उहो ख़ुशि ख़ुशि ईंदो, तव्हां दावत ॾींदव, घुराईंदव। त मुंहिंजे दौर में खोड़ अहिड़ा वाक़िया थिया जो इहे आया थाईलैंड जा जेके आहिनि काउंसिल जनरल, इहे फिलिपाइंस जा, मतिलबु मुख़्तलिफ़ मुल्कनि जा असां वटि ईंदा हुया। वधि खां वधि चाइना, मलेशिया, तुर्की। हाणे उहो फ़िलहालु नथा अचनि। न फ़िलहालु वरी हाणे मौजूदु आहे हिन न अञा नथा अचनि न, भला जॾहिं शुरू थियनि त चइजांइ न। अचण जो मक़सदु ख़बर छा आहे? ॾिसो हाणे हिकिड़ी ॻाल्हि तव्हांखे ॿुधायां न, सिंध यूनिवर्सिटी जॾहिं खां शुरू थी आहे न, तॾहिं खां वठी तव्हां जेका डेटा ॾिसंदव न, त असां वटि घटि में घटि 50, 60, 70 ॿार जेके आहिनि न, मुख़्तलिफ़ मुल्कनि खां हिते पढ़ण ईंदा हुआ। इहे जॾहिं स्टूडेंट्स पढ़ी वापसि विया न, ज़ाहिर ॿियनि मुल्कनि में, ॿियनि यूनिवर्सिटी में वेंदा हूंदा, ॿियनि मुल्कनि में वेंदा हूंदा, पर हिते बि जाम वेंदा हुआ। स्पेशली फार्मेसी में, कंप्यूटर साइंस में, इंग्लिश में, ॿिया जेका साइंस सब्जेक्ट आहिनि उन में वेंदा हुआ। आस्ते आस्ते तादाद घटि थींदो वियो। ख़बर अथव छाजे लाइ? छा थींदो वियो? घटि थींदो वियो इहो अच्छा, तादाद। माना तालीम घटि ई आहे न? न तालीम न घटि आहे। इहे जॾहिं विया त इन्हनि वरी उते पंहिंजो यूनिवर्सिटियुनि में वञी नौकरियूं कयूं। ऐं हुकूमतुनि जूं जेके स्कॉलरशिप्स आहिनि न, उहे आस्ते आस्ते घटि थी वियूं, महांगाई जे करे, ॿियनि शयुनि जे करे। त उहो पर हिन वक़्त में फ़लस्तीन, सूडान ऐं काफ़ी अहिड़नि मुल्कनि जा ॿार असां वटि आहिनि, पर उन तादाद में न आहिनि। अहिड़े तरीक़े सां मां तव्हांखे ॿुधायां थो त जेको तव्हांजो हिकिड़ो सुवालु हो त घटण वारो जेको मयार, त उहो वधियो आहे, घटियो न आहे। अॼुकल्ह बि तव्हां रिसर्च पेपर्स जे भेट में ॾिसो था, ॿियनि ॾिसो, ऐं यूनिवर्सिटी जेके कैंपस में ॿार हूंदा आहिनि उन वक़्तु तव्हां अचे ॾिसो। नकाली अॻे घणी थींदी, हाणे न हाणे जेको आहे न, तमामु घणी सख़्ती आहे नकाली ते। जेके सॉफ्टवेयर आहिनि न, उहे प्लेजरिज़म पकड़े था। हिकु त प्लेजरिज़म, ॿियो वरी AI। माना घणनि ॼणनि घणा पकड़िया अथव? सर ॾिसो, पकड़ण जो मक़सदु इहो आहे त उन्हनि खे डिग्री मिली नथी सघे जेके पकड़बा। जानी बाबा घणा उहे ॿुधाए न, घणा पकड़िया अथव? असां वटि आहे एंटी प्लेजरिज़म सेल हिकिड़ो, हर हंधि आहे। जेको माण्हू PhD कंदो न या MPhil कंदो त उनजी थीसिस उन वटि वेंदी। उतां पास थियण खां पोइ तव्हां फर्दर वधंदो, त उहो वधे ई कोन थी, उनखे मोटाए था ॾियूं। मां इहो थो चवां, घणा आहिनि अहिड़ा चोर? चोर हाणे मां तव्हांखे स्कॉलर्स जी ॻाल्हि ॿुधाई न, जेकॾहिं हू हेॾा होॾा किथे खणनि था या उनखे क्लियर कोन था कनि न, त उहो उते पकिड़ी पवंदो। बाबा जानी मुंहिंजी ॻाल्हि ॿुधाए न सची, ॿुधो। माण्हू आहिनि PhD स्कॉलर, जी जी, उन्हनि थीसिस लिखी, ठीकु है, अव्हांखे ॾिनो, ठीकु, बीइंग सुपरवाइज़र, अव्हां उहा चेक कई, ठीकु, मशीन में विधव, ठीकु, तोखे AI चयो, तोखे चैट GPT चयो, तोखे बिल्कुलु सभु अची थो वञे। डीप सीक चयो, बाबा हे चकर अथई, हे चोर चोर जो पुटु अथई, हिन हे कमु कयो आहे, बिल्कुलु इहो थिए थो। ठीकु आहे, तो रोके छॾी। असां रोके वरी वापसि स्कॉलर खे मोकिलींदासीं, बाबा ही तुंहिंजो कमु सही थियल कोन्हे। चोर पकड़ियो जी, त हुनजी सज़ा कहिड़ी ॾिनव? न इहो रूटीन हिकिड़ो हिसो आहे। रूटीन में सज़ा आई न न वधणु नथा ॾियूं न, न रूटीन में सज़ा आई कान। इनजी कहिड़ी सज़ा ॾियूं? चोर खे इनखे PhD करणु न ॾे न, नथा ॾियूं न, उहा थीसिस वापसि थी वञे। अच्छा ॿुधो, इहो उनजे सुपरवाइज़र जे लाइ हिकिड़ो वॾो प्रॉब्लम आहे त भई तव्हांजी स्टूडेंट जी थीसिस आई, मां त चवां हुन सुपरवाइज़र खे बि डिबार कयो त तूं सुपरवाइज़र। ॾिसो सुपरवाइज़र चेक त कोन कंदो आहे न, छो न करे? उहो तव्हां चैप्टर लिखी खणी ईंदा आहियो, उहे पंहिंजे शागिर्द में एतिरो त अख़लाक़ पैदा कनि, मोरलिटी,
त तोखे सिखणु सम्झणु तहक़ीक़ ख़बर अथई। इन खां वॾो त हिन दुनिया में को बि कमु कोन्हे न। उन में बि तूं चोरी करें ऐं पकड़िजी पए, इज़त मुंहिंजी बि वई, इज़त अव्हांजी बि वई, ठीकु ठीकु आहे। इनखे त सज़ा ॾियो न। तव्हां रुॻो न, वापसि था ॾिसो, कयो कागज़ इहो त इहे त को वॾे तइदाद में न हूंदा आहिनि। न, छोरा बि पकड़िजनि, चोर आहिनि न। त इहा जॾहिं थीसिस वापसि थी वञे विथ लेटर, इहा मामूली ॻाल्हि न आहे। हुनजे क्लासमेट्स में जेको स्कॉलर आहे, सुपरवाइज़र जे साम्हूं, ॿियनि टीचर जे साम्हूं हिकिड़ी वॾी ह्यूमिलिएशन आहे। इहा आम ॻाल्हि त कोन्हे न। इहा इट सेल्फ काफ़ी सज़ा आहे। वरी हुन ते उहो कमु कंदो, ॿीहर हुनखे दुरुस्त कंदो, उहो खणी ईंदो। तव्हांखे ख़बर आहे प्लेजियरिज़म जो जेको मैकेनिज़म आहे न, मुंहिंजे ख़्याल में तव्हांखे नई ॻाल्हि मां ॿुधायां थो, सॼो आहे ई ग़लति। ठीकु आहे, एज स्कॉलर मां तव्हांखे ॿुधायां थो। ॾिसो, असां जॾहिं प्लेजियरिज़म कंदा आहियूं न, उन में इहो आहे डॉक्टर अयूब फ्राम लारकाना। ठीकु आहे, हाणे मां इहो लिखी ईंदुसि, मूंखे पकड़ींदी मशीन। ठीकु आहे, हाणे हिनखे चेंज करिणो आहे त माण्हू पकड़ण खां बचंदो। पर वाट अबाउट आइडियाज़ त पकड़े कोन थी सघे उहा मशीन। आइडियाज़ त पकड़े नथी सघे। तव्हां जेको कुझु लिखियो आहे हिकिड़े किताब में, उहो साॻियो मां वर्ड्स चेंज करे लिखंदुसि, उहो न पकड़ींदी। इहो कमु ओरिजिनल कीअं थियो? पोइ तदारक कीअं थियो? त मतिलबु इहो आहे ई कोन। हिते घणो HEC खे कमु करण जी ज़रूरत आहे। न, यूनिवर्सिटी जा प्रोफेसर जे महिनत कनि, प्रोफेसर कनि था, एतिरा पढ़ियल हुजनि जो जीअं ई उन्हनि जे अॻियां इन क़िस्म जी ॻाल्हि अचे, फट 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 ठक 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 खोले अचे त भाई हीउ चोर चोर आहे। साईं हाणे ॾिसो, तव्हां हिकिड़ो पैसेज या हिकिड़ो लेटर, रुगो पैसे ॾिसो चैट GPT खां लिखायो था न, मां पढ़ंदुसि न, मूंखे अंदाज़ो कोन थींदो तव्हां चैट GPT में खणी आयो या पाण लिखी खणी आयो। ॾिसो, इहा ॻाल्हि न हूंदी आहे। ॿिया जेके सब्जेक्ट असांजा हूंदा आहिनि, जीअं मिसाल तौरु साइंस जा सब्जेक्ट आहिनि, या ॿिया जेके सोशल साइंसिस जा, फार्मेसी आहे या लॉ आहे, उन में जेके स्टूडेंट्स या स्कॉलर जेको PhD कंदो आहे न, त उन में इहो न ॾिसबो आहे त को ग्रामेटिकल ग़लती आहे या इहे शयूं त माण्हू, इहे त जनरल, इहे त बाद में हल थी वेंदो आहे। टीचर या जेको सुपरवाइज़र आहे, उहो ॾिसंदो आहे त मां जेको हिनखे कमु ॾिनो आहे त मुंहिंजे मुताबिक़ उहो सही कमु करे आयो या न। सॼी सिंध में मुख़्तलिफ़ कॉलेजनि यूनिवर्सिटियुनि में जी, जितां बि करे अचनि था यूनिवर्सिटियूं हिते पाकिस्तान में, तव्हां उन्हनि PhDs खां घणो सैकड़ो मुतमइन आहे। मुंहिंजे ख़्याल में त इहो तक़रीबन 99% सही आहे, सही कमु थो थिए। माना 99% जी, जेके स्कॉलर पैदा थिया सही, बिल्कुलु उहे फर्स्ट क्लास। बिल्कुलु ठीकु आहे। अच्छा, इन जो सबबु छा आहे मां तव्हांखे ॿुधायां न, सबबु त मां तव्हां खां मतिलबु बुनियादु छा आहे जंहिं ते मां हीअ चवां थो। हा, ॾिसो, तव्हां पाकिस्तान जी कंहिं बि यूनिवर्सिटी मां कयो PhD, भली सिंध यूनिवर्सिटी मां कयो, महराज यूनिवर्सिटी मां कयो, किथां बि तव्हांजी मर्ज़ी आहे, पंजाब यूनिवर्सिटी मां करे अचो, ठीकु आहे न। उनजो मयार या जेको माण्हू मलाइशिया मां करे थो अचे, खोड़ असांजा कोलीग्स आहिनि जेके करे आया आहिनि, त कमु जॾहिं असां ॾिसूं था या तरीक़ेकार ॾिसूं था, सेम आहे। मतिलबु USA मां जेको करे थो अचे, उते का पाबंदी न आहे। उते छा आहे त तव्हांजे थीसिस मां 4 रिसर्च पेपर निकिरनि, जेको हिते बि आहे। हुननि जो बि इहो आहे त उहो छपनि कंहिं जर्नल में। न, मां चवां थो त तव्हां जॾहिं मुतमइन आहियो ऐं 99% तव्हां फर्स्ट क्लास करे छॾियो किसे खे, त हिकिड़ो इज़ाफ़ी सुवालु तव्हांजे जवाबु मूंखे ॾिनो आहे। जी जी, बिल्कुलु। उहो हीअ आहे त हिन जो मतिलबु आहे त जेकॾहिं तालीम जो एरिया 2 एकड़ आहे, त उन्हनि 2 एकड़नि में लॻभॻि 2 एकड़ ई हाणे नओं फ़सुलु प्योर पैदा थींदो, जेको बेस्ट PhD स्कॉलर्स सां पढ़ायल हूंदो। ईअं बिल्कुलु। हिते कराची में 2-3 आहिनि माण्हू, उहे 8-8 लख रुपया ॾेई आया। हुननि जा 2 लख थीसिस लिखाइण ते लॻा, 8 लख सुपरवाइज़र खे ॾिनो। हा, थीसिस लिखाइण वारी जेका ॻाल्हि आहे न, उहो थींदो आहे कॾहिं कॾहिं, हेल्प माण्हू वठंदो आहे। इन ॻाल्हि में बिल्कुलु तव्हां सही था चओ। कराची यूनिवर्सिटी या प्राइवेट यूनिवर्सिटी में थींदो आहे। भई असां वटि इहो फ़िलहालु इन ते सख़्ती आहे काफ़ी, इहा ॻाल्हि पोइ आहे। हाणे 99 में इहो कमु बि आहे। ॾिसो, इन में उहा डिग्री जेको लिखियलु आहे उहो त जंहिं न बाबा, उहो त जंहिं ॾिस लिखियो मां आहे। तव्हां लिखियो था, एक्सपर्ट आहियो न, त PhD तव्हांखे करणी आहे, लिखियो मां आहे, त तव्हांजी रिसर्च किथे आहे यार? पर उहा डिग्री जेका उहा थीसिस आहे न, उहा त सही लिखियलु आहे न। जानी बाबा, उहा त मूं लिखी न। तव्हां लिखी या कंहिं लिखी? न, मां लिखी न, त रिसर्च पैसा वठी मूं कई। तव्हां कई, ठीकु आहे। ठीकु, मूं जंहिंजे लाइ कई उन त कुझु न कयो न, पैसा हुअसि तॾहिं PhD कई। बसि कई त डिफेंड त करे थो न, उहो ज़ारा प्रेज़ेंटेशन ॾींदो, 3 सेमिनार ॾींदो, उन मरहले मां त गुज़रंदो।
इहो आंसर आहे, हेल्प वठनि था माण्हू इन तरीक़े सां। इहे ऐं खोड़ माण्हू इहे मार्केट में मौजूदु आहिनि जेके तव्हां लिखी ॾींदा। मार्केट में हाणे माना PhD मार्केट जो कमु जे थी वियो माण्हू कनि था त न। छा थींदो यार, पोइ तहक़ीक़ हिकिड़ो कीअं थींदी? PhD आहे त उहो तहक़ीक़ कंदो न, पोइ कंदो रहंदो। तव्हां नादर साहिबु 99% वारे में थोरो घटि न, वधाई मुंहिंजे ख़्याल में इहो सही आहे। घटि वधाई त कयो न। घटि वधाई न, उहा जेका जेनर ॻाल्हि आहे उहा कबी। मां त उहा 99 ते PhD बीठा आहियो। उहा इन जे लाइ त उहा थीसिस जेका आहे उहा जेनर आहे। आम ओ तव्हांखे बाबा जानी, मूंखे इन ते एतिराज़ थोरी आहे तव्हांजी ॻाल्हि ते। अवां त बिल्कुलु सही था चओ। हा, अहिड़ा जेका माण्हू था पॉइंट आउट कया न, इहे थीसिस त अहिड़ा हुजनि, बाक़ी हुन ते कंप्रोमाइज़ कोन्हे। ओ बाबा थीसिस पैसनि ते मूं वठी सुपरवाइज़र खे चयो साईं मुंहिंजी थीसिस। सुपरवाइज़र मूंखे छा कयो ख़बर अथई? हिकिड़ी ड्रामा टीम में कमेटी में मोकिलियईं त स्टेज ते वञी ॻाल्हाइणु सिख। पोइ स्टेज ते ॻाल्हायमि, पोइ वरी नादर साहिब जे साम्हूं मूं जॾहिं लेक्चर ॾिनो, नादर चयो यार छा त हीउ टाकेटो छोकिरो आहे, छा त हिन जी परफॉर्मेंस आहे। ज़ाहिर आहे असां परफॉर्मेंस आहे। हा बिल्कुलु हा, बाक़ी कमु त ॿियनि कयो पैसनि ते। रेयर केस हूंदा अथई, सभिनी लाइ कोन था चई सघो न। इहे सभिनी लाइ त मूं चयो ई कोन। इहे रेयर केस आहिनि। इन करे त मूं अव्हां खां उहो न न, परसेंटेज इहा जेका सुवाल ॾिसो तव्हां बाद में पुछियो न, भाई तव्हां PhD थीसिस जे मयार जी जेका ॻाल्हि कई न, उन ते मां तव्हांखे सही ॿुधायो। त उन में ॾिसो कंहिंखां तव्हां लिखायो या पाण लिखो, उहो जेका राइटअप जेनर न आहे न, त उहो अॻिते वधे कोन थो। भला अव्हां जे हुजण जो मां फ़ाइदो थो वठां, बिल्कुलु साईं, बिल्कुलु। रिआयत थो वठां, मूंखे माफ़ु कजो। न न, का ॻाल्हि ई कान्हे, तव्हां सुवाल। ही डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी जेको आहे हाणे वाइस चांसलर आहे, त हिन जे रोडनि या फैकल्टी या इंफ्रास्ट्रक्चर जे हवाले सां या सोलर जे हवाले सां कॾहिं माण्हुनि खे अचणु खपे ऐं यूनिवर्सिटी ॾिसणु खपे त चवनि त हा गुज़िरियल साल जी भेट में हिन साल बहितर आहे। टाइम ॿुधायो। बिल्कुलु टाइम तव्हां ॿुधायो त घटि में घटि तव्हां 8-10 महीननि खां पोइ जेकॾहिं ईंदव न। बिल्कुलु, ईंदड़ जुलाई ते 6-7 महीना थिया आहिनि। ईंदड़ जुलाई। बिल्कुलु ठीकु आहे। ईंदड़ जुलाई में मां तव्हांखे दावत ॾींदुसि, तव्हां अचो। मां त रोज़ु ईंदुमि तव्हांजी दावत ते, ॿियो केरु बि अचे। हा, ऐं उन खां पर हू पहिरियां वञी ॾिसी बि अचे। सही ॻाल्हि, फ़र्क़ु लॻे। सिंध यूनिवर्सिटी पुराणी यूनिवर्सिटी आहे, बिल्कुलु ठीकु। इंफ्रास्ट्रक्चर तमामु घणो पुराणो आहे। थी वियो आहे, मेरी थी वई। मां तव्हांखे ॿुधायां न, हाणे ज़ूलॉजी डिपार्टमेंट असांजो जेको आहे न, उहो 1900 माना सम्झो त 60 में उनजो इफ़्ताह थियल आहे। 66 साल उमिरि ठीकु आहे, वधि तव्हां रिपेयर करे सघो था न। हा सर, हा। त उहो रोड मथे थियनि था, बिल्डिंग दार तो हेठि थी थिए, ॿिया बि खोड़ इशू थियनि था। हाणे तव्हां पाण सोचियो, अच्छा मेजॉरिटी जेका अच्छा आर्ट्स फैकल्टी उहो बि इक्वली एतिरो पुराणो आहे न, उनजूं त मां दरियूं हीअं करे ऐं हीअं VC साहिब खे चयो, मूं चयो हीअ दरियूं ॾिसो था, चई मूंखे अहसासु आहे हिन ॻाल्हि जो। अहसासु कमु बि कयोसीं, भले साईं बुरफा साहिबु आहे न या कलोड़ साहिबु रहियो, उनजे दौर में काफ़ी डिपार्टमेंट में थोरो घणो कमु थियो जिते वॾे पैमाने ते कोन थियो। जुलाई में मरी साहिब जी चकास ते ईंदासीं। बहरहाल जुलाई जो असां इंतज़ारु कंदासीं। हीअ जुलाई न, ईंदड़ जुलाई 2027 त यूनिवर्सिटी इंशाअल्लाह ताला काफ़ी हुन में तव्हांखे फ़र्क़ु नज़र ईंदो। नादर मूं त असां तमामु फ्री स्टाइल में ॻाल्हायो, मुंहिंजो भाउ अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। आहे तोखे मुबारक हुजनि, तो PhD कई आहे, ऐं सोशल लिंग्विस्ट में कई आहे, ऐं मां कॾहिं तव्हांजे सुपरवाइज़र सां हिसाबु वठंदुसि त अहिड़ा माण्हू तव्हां PhD कयो था, पवर साहिबा खां पुछंदुसि। भली भली भली, हा लाज़मी, तव्हांजी वॾी महिरबानी। थैंक यू सो मच। नाज़रीन, अॼु ॾींहं ताईं मूंखे कॾहिं बि ईअं खिली कंहिंसां न ॻाल्हायो आहे जेको पंहिंजे हिन दोस्त, पंहिंजे भाउ ऐं नादर सां ॻाल्हायो आहे। नादर जे बारे में मां तव्हांखे ॿुधायां त ही तमामु ओपन माइंडेड, ही अमेरिकन वांगुरु, सिखनि वांगुरु ऐं सम्झो नॉर्थ पंजाब जे पंजाबियुनि वांगुरु ही एतिरो त ओपन माण्हू आहे जो बिना कातीअ कंहिंजी बि खल लाहे सघे थो। हिन जे पेट में, हुनजे दिमाग़ में कई हज़ार शयूं आहिनि, पर हुनखे हीअ उमेदु आहे त डॉक्टर फ़तेह मोहम्मद मरी जेको आहे उहो, ऐं असां हुन खां टाइम वरितो आहे, असां कॾहिं बि इहा हरकत न कंदा आहियूं। सची ॻाल्हि इहा आहे, फ़तेह मोहम्मद मरी असांजो बि दोस्त आहे, भाउ आहे, जानी ऐं जिगर आहे, ऐं ॿिया बि असांजा साईं आहिनि। पर ही जेका हिन ॻाल्हि कई त ईंदड़ जुलाई 2027 में सिंध यूनिवर्सिटी में घटि 3 शयूं, उतां जा रोड,
उतो जो सोलर सिस्टम, उतो जी फैकल्टी जी मैनेजमेंट ऐं डिसिप्लिन, उन हवाले सां डॉक्टर फ़तेहमंद मरी जी कारकर्दगी जेका आहे 7 महीना ही साल ॿियो इन 20 महीननि में फस्ट क्लास थींदी ऐं उन जे लाइ हुन कई प्रोजेक्ट जेके आहिनि पाइपलाइन में आंदा आहिनि ऐं उन्हनि ते कमु जेको आहे हाणे शुरू थींदो। नादिर मुगेरी साहब डॉक्टर थी वियो, असां सां जॾहिं गुज़िरियल दफ़े मिलियो तॾहिं हे डॉक्टर न हो, हाणे ही डॉक्टर आहे। पर हिन सॼी ॻाल्हि ॿुधाई आहे त 5 साल हिन कीअं पढ़ियो आहे ऐं मूंखे ज़ाती तौर बि ख़बर आहे त सोशल लिंग्विस्ट का आम ॻाल्हि कान्हे ऐं सोशल लिंग्विस्ट महिनत बि घुरे थी ऐं उहा दिलचस्पी बि घुरे थी ऐं पंवर साहिबु हिन जहिड़े माण्हूअ खां इहो सभु कमु वरितो आहे, उन ते असांखे ख़ुशी बि आहे। पर असां चाहियूं था यूनिवर्सिटी जा ॿिया फैकल्टीज़, ॿिया स्टूडेंट, ॿिया टीचर्स, उन्हनि जी एसोसिएशन जा माण्हू, के अरफाना, के अमर सिंधु साहिबा, इहे सभु जो सभु अचे ॻाल्हाइनि, असां उन्हनि सां ओपन ॻाल्हायूं, जीअं पंहिंजे भाउ नादिर सां ॻाल्हायूं था। डॉक्टर साहब वॾी महिरबानी।